साईं मां गैर शादीशुदा आहियां। मां ॿिनि टिनि जायुनि ते शादी जी कोशिशि कई आहे, पर उन्हनि इन शइ जो चई जवाबु ॾिनो आहे त छोकिरे खे ॾाढ़ी आहे। साईं मां परेशान आहियां, मूंखे ॾाढ़ी सां मोहबत आहे, पर मां छा कयां, महिरबानी करे ॿुधाइजो। ॾिसो, ॾाढ़ी ऐं शादी इन ॿिन्ही शयुनि जी पंहिंजी पंहिंजी जॻह ते अहमियत आहे, ठीकु आहे। पर चूंकि ॾाढ़ी जो रखणु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मर्द जो फितरत जे हिसाब सां बि ॾाढ़ी आहे, ऐं हुज़ूर अलैहि सलातो वसलाम 1.25 लख अंबिया जेके बि नबी दुनिया में आया तमामु अंबिया जी सुन्नत आहे। ऐं हुज़ूर ॾाढ़ी कटराइण वारे ऐं कूड़ाए सुन्नत खां मुठ खां घटि जंहिंजी ॾाढ़ी आहे कटियल आहे, या को माण्हू ॾाढ़ी कूड़ाए थो, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ते गैज़ ऐं गज़ब जो गुस्से जो इज़हार कयो आहे त ॾाढ़ी जो रखणु वाजिबु आहे। ॾाढ़ी जो रखणु छा आहे, वाजिबु आहे। बाक़ी जिन टिनि जॻहियुनि ते हीअ अदो चए थो त मुंहिंजो रिश्तो सिर्फ़ु इन जे करे माना ख़तमु थियो आहे त चवंदा छोकिरे खे ॾाढ़ी आहे, उन्हनि खे पंहिंजे ईमान जो मुहासिबो करणु खपे त अलाह जे रसूल जी सुन्नत सां अहिड़ी नफ़रत जो इज़हार करणु या अहिड़े मामलात ऐं मसाइल जो। बाक़ी हीउ दोस्त जेको चए थो त मां छा कयां, त उहो सब्रु कंदो रहे, अलाह खां दुआ घुरे, अलाह साईं उनखां वधीक हिनखे सुठा रिश्ता अता फ़रमाईंदो। रिश्ते जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे न छॾिबो।